रियासती इलेक्शन कमीशन तौहीन इलेक्शन कमीशन के केस में पीटीआई बानी फवाद चौधरी मथा फर्द जुर्म लागू कर छॾियो आहे। अडियाला जेल में इलेक्शन कमीशन सिंध के मेंबर निसार दुरानी की सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान फर्द जुर्म पढ़ी ॿुधायो वियो। ॿुधणी वक्त पीटीआई बानी फवाद चौधरी मौजूद हुआ, जिन चार्ज शीट में लगायल इल्ज़ाम मञण खां इनकार कयो। इलेक्शन कमीशन केस की ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी कर छॾी आहे। एक बार ॿीहर अहम खबर शेरबा कयूं। इलेक्शन कमीशन तौहीन इलेक्शन कमीशन के केस में पीटीआई बानी ऐं फवाद चौधरी मथा फर्द जुर्म लागू कर छॾियो आहे। अडियाला जेल में इलेक्शन कमीशन सिंध के मेंबर निसार दुरानी की सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान फर्द जुर्म पढ़ी ॿुधायो वियो। ॿुधणी वक्त पीटीआई बानी ऐं फवाद चौधरी मौजूद हुआ, जिन चार्ज शीट में लगायल इल्ज़ाम मञण खां इनकार कयो। इलेक्शन कमीशन केस की ॿुधणी 16 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे।